मां अञा पुछा तो कहे केड़ो अल्लाह न्याणी जवाब थी देस चवण लगी अल्लाह रफा समावाति बिगैर अमद तरौनहा सुम्मा इस्तवा अलल अर्श वसखर शम्स वल कमर कुल्लु यजरी लिअजलिल मुसम्मा युदब्बिरुल अम्र युफस्सिलुल आयात लअल्लकुम बिलिकाइ रब्बिकुम तुक़िनून। सुभान अल्लाह। अञा तो पुछा करे न्याणी केड़ो अल्लाह न्याणी जवाब थी दे तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। पुछंदो तो वञे न्याणी ॿुधाईंदी थी वञे। हिंदू चवण लॻो अम्मा मां तुंहिंजो पीउ न थींदो मां हे अमल तुंहिंजे तोखां बेज़ार थी वेंदी। न्याणी जवाब थी दे बाबा सभु बेज़ार थी वञो भल थी वञो मुंहिंजो अल्लाह मूं सां गॾु। मां क़ुरान न छॾींदुसि न छॾींदुसि। हाणे हिंदू मशवरो करे थो पंहिंजी घरवारी सां। हेॾे तवजो कयो ॻाल्हायो। घरवारी सां मशवरो थो करे छा कयूंसि मारियूंसि। मुलनि मशवरो कयो मूली गुल मोहम्मद खे पैसा ॾियूं पैसा जो न वरिता मान त कूड़ा केस कयूं। कूड़ा केस त अंदर कराए पोइ मंझराईंदासीं पर मुजाहिद की गर्दन कट तो सकती है लेकिन किसी गैर के आगे झुक नहीं सकती। अल्लाह मशवरो करण लगा ज़ाल मुर्स चवण लगा हाणे कीअं कयूं न्याणी सां। मज़हब सभिनी खे प्यारो हूंदो आहे। तव्हांखे प्यारो आहे न। या रसूल अल्लाह जे नारे ते असां जान ॾियण लाइ तयार आहियूं। सिद्दीक़ अकबर जे लाइ असां जान ॾियण लाइ तयार आहियूं। फारूक आज़म जी अज़मत लाइ असां जान ॾियण लाइ तयार आहियूं। उस्मान जी सखावत ते असां जान ॾियण लाइ तयार आहियूं। हैदर करार जे नारे ऐं उनजी बहादुरी ते उन जे लाइ असां जान ॾियण लाइ तयार आहियूं। सुभान अल्लाह। ॾाढा त चओ न आयो त्या हाय उहा न्याणी चवण लॻी आहे नंढड़ी आहे ईअं बि न आहे न। ईमान जी ॻाल्हि अथव ईमान। हिंगोरजा वारनि खे ख़बर आहे अलाए न ईमान केतिरो वॾो आहे। हिंगोरजा जहिड़े शहर जो आहे किलो 2 मण वॾो आहे। किथे आहे वॾो? हाँ ईमान वॾो आहे। मां तोखां थो पुछां भाउ अल्लाह ताला क़ुरान पाक में चयो आहे त रोज़ा मां ईमान वारे ते फर्ज़ कयां पोइ हेॾो मोटो मतारो डंडो ॾोटरो पुछा करे त रोज़ो थी तबियत त सही न आहे। पोइ हिन वटि ईमान काॾे वियो। पर पुछा करे नंढड़े यासिर जेतिरो हिन नंढड़े जेतिरो छा नालो अथई अमीर हिन खां पुछा कर चवंदो आहे रमज़ान जो रोज़ो आहे। ख़बर पई त ईमान वॾे ऐं नंढे ते न आहे। जे अल्लाह नंढड़े खे ॾे त रोज़ेदार आहे जे न ॾे त माशा अल्लाह मुल्लो बि रोज़ा नथो रखी सघे। थाणे में हिकिड़े दफ़ो वञण थियो रमज़ान जे महीने में हे मप सूबेदार मुच्छूं हुजनि सां मोटरसाइकिल जो ब्रेकूं कल्च कल्च सिगरेट पियो कीअं जो कई जीअं नज़र पए पटको बदलो मां अंदर जो आयुमि थी
मां जो साहब तू सूट भली हण मां वटि कोई कोन्हे सजा पाण वठंदा हो वञी माण्हुनि खे त रोज़ाना था रखो साईं तबियत सही न आहे मां चयो वॾो बुखार अथई वॾो बुखार तोखे कुर्सीअ ते वेठो आहे ड्यूटी ते आयो आहे बीमार आहे मुसलमानों के ईमान जो ज़रो नंढड़े ॿार खे ॾे वो ॿार जान ॾियण लाइ तयार आहे पर ईमान ॾियण लाइ तयार न आहे उहा नंढड़ी छोकिरी थी चवे बाबा मां जान ॾेई सघां थी पर अल्लाह जो क़ुरान न छॾींदी मां हाणे ॿई ज़ाल मुड़ुस मशवरो पिया करनि छा पिया करनि ॾाढा त चओ न त कीअं मारियूं न्याणीअ खे कीअं मारियूं औलाद मिठी आहे हिंदूअ खे या मुसलमान खे पर मज़हब ते गैरत खे ॾिसो ऐं तो असां मुसलमान नंढड़े बच्चे खे चमाट उस्तादगी लॻे त क़ुरान जे हाफ़िज़ सां विढ़ण लाइ तयार आहियो हीउ असांजो ईमान आहे हे असांजी मज़हब सां मोहबत आहे हिंदू आहे पंहिंजी न्याणीअ जे मारण जा मनसूबा थो करे त असांजे मज़हब खे छॾियो अथई या न्याणी न खपे केॾो प्यारो हिंदू खे पंहिंजे मज़हब सां अल्लामा इकबाल चए तो कौम मजहब से है मजहब जो नहीं तो तुम भी नहीं और जज्बे बाहम जो नहीं तो महफले अंजम भी नहीं हिंदू ज़ाल मुड़ुस था चवनि सोटो हणी मारियूं ज़ाल चयो त सोटो हणंदे हे गोरजा जा मौलवी छॾींदई कोन त न्याणी मुसलमान थियसि मारे विधई मूंखे बि जेल में विझाईंदे पाण खे बि कीअं मारियोसि भला ज़हर ॾियोसि डॉक्टर चकास कंदा मथां केस थी पए भला कीअं मारियो अञा ज़ाल मुड़ुस मशवरो था करे त मथे खां ठोरो थी ॾाढ़ीअ तस्बीह खणी शैतान पुग राम 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 हुननि जो क्या है तुम्हारा काम माया तबलीगी मशवरा करना है मशवरा बड़े मशवरे करते हैं अरे तव्हां मशवरो था कयो त मां बि मशवरो ॾियण आयो आहियां ईअं न मारियोसि तव्हां वटि के जोगी ईंदा आहिनि केर केर जोगी अॼुकल्ह बि जोगी निकिता अथव सम्झी वञे ॻाल्हि में हा जोगी निकितो ईंदा आहिनि नांग खणी जी हा ईंदा आहिनि इहे नांगनि खे फासाए ईंदा आहिनि दस्तगीर जे हुते में हाय हाय केॾी तारीफ़ पियो करे साईं मोहम्मद अज़ीम सोणे दस्तगीर जी कंहिंखे लॻनि पिया तीर ऐं कंहिंजा चेहरा पिया थियनि खंड खीर मूंखे हिकिड़ो जोगी पियो चवे मौलवी साहब दस्तगीर जो हुदो ॾेई असां नांग फासाईंदा आहियूं पर हिकिड़ो अहिड़ो नांग बि हूंदो आहे जेको दस्तगीर खे बि न मञींदो आहे मां चयो हुनजो नालो भला ॿुधाइजी लुंडी छा लुंडी लुंडी मां चयो था दस्तगीर खे अॼु ॾींहं ताईं लुंडी नथी मञे हो नांगन में लुंडी आहे माणनि में लुंडी हो माणनि में बि लुंडियूं आहिनि नांगन में बि लुंडियूं आहिनि सभु क़ौम लुंड नथो चवां लुंड न ईद निश्ती है वाह लुंड साहब
मुतरा न कुछ मत का ज़ाहिर खने बलूची हम समझे ना इशर समझ हम न बयाई ठीक है ना ये दस्तगीर जो होते वारो पर नागन में भी किस्म आए नाग पकड़ जी दो तवावत जोगी अचे पो नाग खरीद करे छबी में बंद कयो जने न्याणी मानी घुरण अचेव यो छबी में इशारो कयो सो नाग टंगी दुस मरी वींदी तव्हां ते को केस न होंदो मां शैतान जी तव्हां खे मशवरो ॾियण आयो हिंदू ऐं हिंदियाणी खे ॻाल्हि वणी वई वाह जो मशवरो ॾिनई हाणे मशवरो मिली वियो दरवाज़ो खड़कियो आहे मुरली वगी मौलवी अॼुकल्ह वाइज़ थो करे छाजो दस्तगीर छाजो पीर मां चयो जोगी अञा तुंहिंजी मुरलियूं वॼा तुंहिंजो दस्तगीर सां तालुक ई कोन्हे आहे न वरी कंडियारे में रही सजण साईं जी गिला करे निमकारा में सजण साईं जे हिकिड़े फ़कीर जे थुक जे मट बि न आहे तूं खाई मदीने वारे साईं जे सदके ऐं उन जे लाइ चवई ॻाल्हियूं मुसलमान ॿुधजो तवजो सां अर्ज़ पे कयम उन शैतान मशवरो ॾिनो नाग खरीद करे उहा हिंदियाणी छबीअ में बंदि करे कोठीअ में रखे जॾहिं नंढड़ी वई आहे मस्जिद मां क़ुरान जो सबक वठी मोटी आहे घर पहुती मां चयुसि फलाने कमरे में फलानी कुंड में छबी पई अथई हुनजे अंदर मानी पई आहे वञी खणी खा यानी जॾहिं पहिरियों दरवाज़ो टपी आहे खोले थी दरवाज़े खे पढ़े थी बिस्मिल्लाह रहमान रहीम वरी बे दरवाज़े ते पहुती आहे पढ़े थी बिस्मिल्लाह रहमान रहीम मां दरवाज़े खे ॿाहिरों बंदि कयो हाणे कमरो ॼाणे नांग ॼाणे न्याणी ॼाणे कुंड आहे हाणे दरवाज़े जे सोराख़ मां ॾिसे थी त न्याणी करे छा थी वरी न्याणी जॾहिं छॾी खई आहे खणण सां चवे थी बिस्मिल्लाह रहमान रहीम ये खणी ढकणो खोलियई न नांगा न मनिया विच में नवन लखन जो लाज गोहार जी सूरत में पियो नारे तकबीर नारे रिसाला नारे ताकीद नारे हैदरी नारे पीर अल्लामा गुल मोहम्मद लाशारी साहब ये पंहिंजे गिचीअ में विझी दरवाज़े जे मोटिया चेती अम्मा दरवाज़ो खोल मां चवण लॻसि मां छॾीअ में छा हो चवण लॻी आहे अम्मा न मानी आहे न ॿियो कुझु हार पियो हो जेको गिचीअ में विधियूं बीठी बिस्मिल्लाह पढ़ी अल्लाह के कुरान जी बिस्मिल्लाह नांग खे नवन लखन जो लाल बणाए सघे थो जय वली मोहम्मद फकीर साते जे मरहूम जे ईसाले सवाब लाइ हेॾियूं नातूं पढ़ायूं वयूं क़ुरान करीम जो तिलावतूं करायूं वयूं आलिम तकरीरूं कयूं अर्ज़ कया नसीहतूं कयूं सच ॿुधाए त क़बर जा नाग बि भॼी विया क़बर रोशन थी विया सुभान अल्लाह
ये याद कबो अपन दुनिया में छॾियल वालदैन खे ये याद करा जी ही तरीक़ो पियो ॾिसी अर्ज़ पे क़याम न्यारी दरवाज़ो खड़कायो मां ॾिठो दरवाज़ो खोले मुई वारे खे इजाज़त आहे भल ॾिसे कोई बि हिते सुम्हंदो न ताड़े वठो त जीअं मौलवी तव्हां खे पकड़े फेराए थो त केरु सुतो पियो आहे सुतल बि आफरिया पिया आहिनि के पर अर्ज़ पे क़याम तो न्याणी जॾहिं दरवाज़ो मां खोलियो न्याणीअ जे गिचीअ में नज़र कई लाल पियो अथसि मां चवण लॻी आओ मुंहिंजी न्याणी जल्दी कर मूंखे कलमो भराए मुसलमान कर जेकॾहिं मुसलमाननि जे किताब क़ुरान जी बिस्मिल्लाह नांगनि खे लाल पढ़ाए सघे थी त पोइ ॿुधाए क़ुरान जा 30 सिपारा क़बर जे अरीश नांग खां बि बचाईंदा सुभान अल्लाह मुसलमानों क़बर में हिकिड़ो नांग जेको बेनमाज़ीअ जे लाइ अज़ाब लाइ मुक़र्रर आहे जंहिंजो नालो अरीश जॾहिं उहो नांग ज़ाहिर थी पवे ॾिसण सां हिंगोर जा वारा दम परवाज़ थी वञे उनजी दहशत खे ॾिसी न सघनि उहो नांग टिपाईअ जो ईंदो आहे मुर्दा वटि मुर्दा खे चवंदो आहे उथ उथंदो मलाइको उथारींदो हिसाब किताब वरितोसि बेईमान निकिरी पियो नबी खे न सुञातई हाय हाय जॾहिं अज़ाब कर नांग आयो आहे डंगण ही पुछंदो आहे नांग अल्लाह जो वास्तो अथई छॾ मूंखे न डंग मां तुंहिंजी शकिल खां ॾिसी ड्रिजां पियो नांग चवंदो आहे मां असर जी निमाज़ आहियां जॾहिं आज़ान मिलंदी हुई तूं चवंदो अदा दिल साफ़ निमाज़ माफ़ सोणी अली मुर्तज़ा जी निमाज़ कज़ा थी आहे अली जे अखियुनि में गोड़ा अची विया आहिनि मदीने वारे घोट जे सीने ते किरिया आहिनि साईं जाॻियो आहे फरमाइनि था अली तूं कॾहिं बि न रुनो आहे अॼु छो थो रोए हैदर करार जवाब थो ॾे सोना मां त ख़ुदा जो शेर आहियां पर अल्लाह जे ख़ौफ़ रुआरियो आहे निमाज़ असर मां न पढ़ी आहे सिज लही वियो आहे इन जे करे रोआं थो अली निमाज़ कज़ा करे पढ़ साईं जे मां कज़ा कंदुमि त मुरीद बि पोयां कज़ा करे पिया पढ़ंदा मालिया खां रब जो पुछा करे निमाज़ कज़ा छो कयई मां कहिड़ो जवाब ॾींदुसि सोना मूंखे निमाज़ अदा करणी आहे अली सिज लही वियो आहे अली फरमायो साईं मां ॾिसां थो सिज लही वियो आहे पर मूंखे इल्म बि ख़ुदा ॾिनो आहे मुंहिंजा सोना मां को जाहिल न आहियां मां आलिम आहियां तूं जेकॾहिं इल्म जो शारा पारा मां तुंहिंजो दरवाज़ो ज़रूर आहियां साईं मूंखे ख़बर आहे सिज लथो ज़रूर आहे पर तूं मुस्तफ़ा जे मोटाईस त तुंहिंजे मोटाइण में अलीअ जो ईमान आहे त देर न लॻंदई कीदो सिख बद अक़ीदत बेहियाई ते चढ़ी पियो आहे तूं सिजगे अल्लाह पारींदो राईंदो मी अल्लाह मूंखे कहिड़ी ताक़त सदाई मुला पिटल क़ुरान खे सम्झे ई न अक़ीदे खे सम्झे ई न अल्लाह जी ज़ात
जो किस्म ओ टेड़ीअ जा सब आलिम गॾु कयो मुझे अलीअ जे ज़रिए जे इल्म जो बराबरी न करे सघंदे अली आलिम इल्म जो दरवाज़ो ओ अली शेर खुदा फरमाए तो साईं मां को वहाबी जाहिल न आया मां आलिम तुझो गुलाम आया साईं तुझो सको सौट आया खातून जन्नत जो घोट आया साईं हुसैन हसन जो बाबो आया सुनियन जो काबो आया न छॾींदो मां मस त मौक़ो ॾिनो थी बस सुबुह थी सुभान अल्लाह त कंदो न बस 4-5 देगूं खाई वेठा हो असां त वेठा ईअं सुभान अल्लाह असांखे मानी पोइ खाइणी आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह बाबा साल में ही जलसो मुकरर कर रब ॾींदो सुभान अल्लाह हाय हाय हेरे तवज्जो कजाए ताली सोरो तो चए सोरा सिज के उभारी दो भी अल्लाह वाह लाही दो भी अल्लाह वाह पर मां अलीअ जो इल्म थो चवे मुंहिंजो इश्क थो चवे मुंहिंजा महबूब तुंहिंजे हथनि जे खणण जी देर आहे लथल सिज जे वापसि थियण में का देर न आहे मां अली निमाज़ कज़ा न कंदो मां वक़्त ते अदा करे ॾेखार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ॿुधायो त पोइ अलीअ जा मुरीद ओ अली जा मुरीद कूड़ी दावा न कर अली कज़ा निमाज़ ल रोनो आ तू भी रोई ॾेखार मस्जिद में निरार गसाए ॾेखार प्यार मस्जिद सां करे ॾेखार पर शेरे खुदा जॾहिं इहा ॻाल्हि कई आहे मुंहिंजे सोणे हबीब अरबी अजीब मदनी मुजीब अल्लाह जो कसम सां तव्हांजे दिल जो तबीब हथ मथे करो चओ सुभान अल्लाह हाय हाय सुभान अल्लाह आफरीना साइकिल वारो केतिरी देर खां वठी वेठो आहे सभिनी खे क़ुरान छिके आयो आहे तुंहिंजे असांजे वस जी ॻाल्हि न आहे वाजे हिंगोर जा जे मुलनि खे बि हे जलसो नसीब न थियो आहे अलाए जेको मुलनि जूं पार्टियूं बाजियूं न अलाए छा साबिर जे जलसे ते अलाए न आया अलाए मूं ते नाराज़ न अचनि त न अचनि पर आशिक परवाने को चिराग के बुलबुल को फूल बस हर आशिक के लिए है अल्लाह का रसूल बस पर जे मुला तू न ॿुधो वाइज़ त हिते अल्लाह तो पंहिंजा बाना बि मोकिलींदो आहे मलाइक बि मोकिलींदो आहे मुंहिंजो क़ुरान ॿुधो सुभान अल्लाह अॼु राति जो काफ़ी सो गुज़री वियो आहे अल्लाह पंहिंजे मलाइकनि खे मोकिलींदो आहे मलाइक हो जिथे मुंहिंजो ज़िक्र थिए मुंहिंजो ज़िक्र वञी ॿुधंदा कयो हाणे जलसो पूरो थींदो मलाइक मोटी वेंदा तव्हां घर मोटी वेंदो असांजो जलसो ख़त्म थींदो अल्लाह जलसो शुरू कंदो मलाइको काॾे वियो हुयो चई गोर जा ही मां वाइज़ नथो कयां मुंहिंजे पुराणे यार बि कयो आहे हाणे अब मां तोखां थो पुछां अल्लाह तो मलाइकनि खां पुछे त काॾे विया हुयो छो अल्लाह हिंगोरजा में कोन्हे जा ख़बर कोन अथसि मौली गुल मोहम्मद अज़ीम वाइज़ कयो आहे साबिर करायो आहे पंहिंजे पीउ जे ईसाले जवाब जे लाइ नथो ॼाणे जेको चए थो मां साह जे रग खां वधीक वेझो आहियां मलाइकनि खां तो पुछा करे विया हुयो काॾे अचो सभु मलाइक आयासीं हिंगोरजा आयासीं छा जे लाइ विया हुयो साईं जलसो हाँ वाइज़ो हुजे क़ुरान जो चयो भला छा जे लाइ कयूं छा पिया चवनि छा पिया ॻाल्हाइनि सॼो अहवाल मलाइक चवंदा साईं
जॾहिं क़ुरान ॿुधनि पिया हिंगोरजा जा मुस्लमान हेठि वेही करे चवनि पिया सुभान अल्लाह। मलाइको सुभान अल्लाह जी माना छा आहे साईं? तुंहिंजी ज़ात जी पाकाई पिया बयान करनि, बार बार पिया चवनि सुभान अल्लाह। ॾाढो त चओ सुभान अल्लाह। हाणे मां जेकॾहिं न चवां दादा तूं सुभान अल्लाह चओ, तुंहिंजे घर जे दरवाज़े ते हिकिड़ो निम जो वण पोखींदुसि हिकिड़ो। मां चवां थो 10 दफ़ा चवंदे तो यार वण जी क़ीमत 500 रुपया आहे, मौलवी साहब सुभान अल्लाह सां तो पोखराए ॾे वण। पर अल्लाह तो चवे त सुभान अल्लाह चवण वारनि जे लाइ जन्नत में अहिड़ो वण पैदा कंदुसि जो सॼो ॾींहुं सफ़र करे उन जी छांव न खुटी सघंदी। सुभान अल्लाह। अहिड़ो वण अल्लाह जा मलाइका चवे मौला रात गुज़री थी पी वञे पर तुंहिंजा बाना तुंहिंजी मोहबत तुंहिंजे रसूल जी मोहबत में जागन पिया। ऐं मोहबत अहिड़ी शइ आहे जेका अदना ख़्याला बणाईंदी आहे। मोहबत अहिड़ी शइ आहे जेका निमके निकमे आदमी खे कार आमद बणाईंदी आहे। मोहबत अहिड़ी शइ आहे जो रंग जो कारो बिलाल आहे त शक्ल जो सादो आहे पर मोहबत मदीने वारे साईं सां कई। कैसा चाचा ॻाल्हाए त सही वो कारो कोड़ो हू कारे वेठो था बैटरी डाउन थी वई छा? हज़रत बिलाल शक्ल जो सादो आहे रंग जो कारो आहे। मके जा माण्हू मदीने जा माण्हू बिलाल खे ॾिसण लाइ तयार न आहिनि। जीअं बाज़ार में अॻियो ईंदो आहे माण्हू एॾी नफ़रत पिया करण बाज़ार छॾे वञनि त इहो रंग जो कारो सीधी टपी वञी ॾिसूंसि न। पर जॾहिं आशिक़ बिलाल मुंहिंजे महबूब जो थियो आहे मोहबत रखियईं अल्लाह फरमायो बिलाल तोखां माण्हू नफ़रत कंदा कंहिं न कम जी शकिल ॾिनी मां सादो सुथड़ो कारो बणायो मां पर तुंहिंजी मोहबत अहिड़ो रंग थी लाए दुनिया जा सभु तो बिलाल सां मोहबत कंदई। पर बिलाल जॾहिं मुंहिंजे साईं जो आशिक़ थियो आहे अल्लाह जे हबीब जी दरबार में हिकिड़े ॾियारे वेठो आहे मुंहिंजा साईं बिलाल खे ॾिसण वेठा ॾिसी करे आसमान खे ॾिसी वरी मुर्गन बिलाल खे ॾिसी खिलन वरी मथे ॾिसी वरी बिलाल खे ॾिसी खिलन। ये बिलाल खे ॾिसी आसमान खे ॾिसी साईं खिलन पिया मां साईं जे खिलण तां सदके वञा। ओ मुला ओ मुला ओ मुला मटी ही दंदन जी कट वाछा ट्रेडियोस हेचा चप हेठ कयोस मथा मथे कयोस 32 दंद जी कढेस पर 29 जी ऊंधाई। महबूब मुर्गन मुझे साईं जे दंद मुबारक जी 40 पत्ती ज़ाहिर थे आशा विञायल सुई लपी वठे रोशनाई। ये तो सुबह तक जाग गई। हाय हाय सुभान अल्लाह सुभान सब सुन्नी आयो मारे साथ तो मुर्की कयो था सुभान अल्लाह हाणे ॿुध जाए हज़रत बिलाल खे ॾिसी आसमान खे ॾिसी मुंहिंजा दिल पर नबी मुर्गन पिया। बिलाल पुछे तो साईं मूंखे ॾिसी छो था खिलो? ओ बिलाल मां मोहम्मद कीअं न खिलो
जो तोखा मदीने जा माण्हू नफ़रत कंदा पर बिलाल जॾहिं तूं मूंसां मोहबत रखी आ अल्लाह आसमान